जाते जे पाड़े में जे ॻोठ में जे जगह ते सुबह जो अल्लाह जो कुरान पूरो थींदो आहे सुबह खां वठी शाम ताईं अल्लाह जे रहमत जा मलाइका उन बस्ती जे मथां रहमत वसाईंदा आहिनि। जेकॾहिं के बस्तीअ में राति जो अल्लाह जो पाक कलाम पूरो थींदो आहे त अल्लाह जा मलाइका उहा सारी राति सुबह ताईं अल्लाह जी रहमत वसाईंदा रहंदा आहिनि। इन ख़ुशीअ में तव्हां असां गॾु थिया आहियूं। वक़्त खां वधि तव्हां सभिनी खे लख लख दुआ कयो त शाह अल्लाह करीम तव्हां असांखे इन भलाई राति जे सदके अल्लाह ताला कर गुनाह जी माफ़ी तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ात ज़ौक़ ऐं शौक़ सां मोहबत सां मदीने वारे साईं जे दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह अल्लाह ताला जल जलालुहु मवालुहु पांजे पाक कलाम जे अंदर इरशाद फरमायो कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम। अल्लाह ताला पांजे महबूब खे फरमाया त महबूब तू फरमाए त ए मुंहिंजा बंदो जेकॾहिं तव्हां खां गुनाह की लाइन तहापा जी जानन दे जुल्म करे बिठा है अल्लाह तक तू मिर रहमतिल्लाह ताजा केदा भी गांव जन केदा भी जपा सोता ए पंजा अंबा खणी पाण सा गडो अचो ब्रह्मा अल्लाह जी रहमत मा उम्मीद अल्लाह जो इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह बख्शींदड़ आहे सब गुनाह। इन्नहु हुवल गफूरुर रहीम। ओई अल्लाह बख्शींदड़ ऐं मेहरबान आहे। ये रात भी भला लिया शबे बरात छुटकारे वाली रात इंसान जी तकदीर हिन रात में लिखियूं इंसान जो रोज़ी हिन रात में लिखियो आहे। अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते मथां नज़ूल फरमाईंदो आहे सांझीअ खां वठी बास पढ़ण ताईं अल्लाह ताला जो ऐलान थींदो आहे को जेको बीमार हुजे मूंखां दुआ घुरे तव्हां हुनखे सिहत अता करे छॾियो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे को जो रिज़्क़ तंग हुजे मां रब खां रिज़्क़ जी दुआ घुरे त मां अल्लाह उन जो रिज़्क़ कुशादो करे छॾियां। आहे को मुसीबत में फाथल मां अल्लाह खां दुआ घुरे मां अल्लाह उन जी मुसीबत दूर करे छॾियां। बार बार ये ऐलान थींदो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ खां सांझीअ खां वठी वेंदे बास पढ़ण ताईं पर को असांजो बदकिस्मती जो असां अहिड़ियूं भलायूं राति बि थकावन में गुज़ारींदा आहियूं शराबनि कबाबनि ऐं बेहयाई ऐं पुछड़ाइनि जे कमनि में गुज़ारींदा आहियूं। अल्लाह शर्म माफ़ी अता करे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी पंहिंजे वक़्त में थी गुज़रियो आहे। उन जे ज़माने में जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबिलो करण वारो फ़िरौन हो उन फ़िरौन जी हिकिड़ी बानी जंहिं चोरीअ मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो हो। फ़िरौन खे जॾहिं ख़बर पई त उन बानीअ खे ॿ ॿार हुया ॿ छोकिरियूं हुयूं हिकिड़ी हीर ॿिया पुती हुई ॿी बंदि कंदी हुई। जॾहिं फ़िरौन खे
दरबार में बाय पाराई बाय पाराए हिकड़ी वॾी तई तेल जी गरम कराई उन बाईअ खे घुराए करे चई त जे करे तूं मूंसां तां ऐं उन जे रब तां हथ खण न त मां तूं जेके नंढड़ियूं छोकिरियूं उन्हनि खे तेल में साड़े जलाए छॾींदुमि त उन बानीअ अर्ज़ु कयो त इहो फिरौन हे त मुंहिंजूं 5 न्याणियूं आहिनि पर जे करे मूंखे 100 न्याणियूं हुजनि हा त बि मां अलाह तां ईमान ख़तम न कयां उन ज़ालिम छा कयो तेरा उनजी खीर पिया छोकिरी खणी उन टच कंदड़ तेल में उछलाई त छा ते छा बार जो वज़न मिंटन में सड़ी कोयला खाक थी वई अल्लाह ताला उन बानी दे जेका फिरौन जी बानी उन जी अखियुनि जे आॾो पर्दा हटाए छॾिया त उहा नंढड़ी थी जेका तेल में सड़ी रही उहा पंहिंजी माउ सां ॻाल्हाए थी ओ मां घबराए न ज़ाहिर में तेल में सड़ी आया पर हक़ीक़त में अल्लाह जन्नत अता करे छॾी वरी बानीअ खे चवण लॻो त ते ख़बर हाणे शादी जे मूंसां तां ईमान ख़तम कंदीअ जा बीबी मुंहिंजी धीउ साड़िया उहा बानी साॻी ॻाल्हि करण लॻी त हो फिरौन हीअ त हिकिड़ी धीउ साड़ी कई थी मां ॾियण जे लाइ तयारु आहियां पर जेकॾहिं मूंखे 100 धीअर हुजनि हा तूं घुरंदो वञे हा मां ॾींदी वञा हा पर अल्लाह तां ऐं अल्लाह जे नबीअ सां ईमान ख़तम न कंदुमि उनजी नींद हटी हुई तेल में जलाई वई अल्लाह ताला वरी पर्दा हिजाब या हटाया उनजी अखियुनि जे आॾो उहा न्याणी हुन सां ॻाल्हाए पई त मां घबराए न तूं असां जल्द जेको आहे जन्नत में मिलण वारा आहियूं घबराए न ईमान ख़तम न कजां पंहिंजो मुंहिंजा दोस्तो ॿी मुंहिंजी न्याणी बि तेल में टच कंदड़ तेल में जलाई वई साड़ी वई जेॾी महिल उन पाणीअ जो वारो आयो थी सभे ख़बर थियो फिरौन मां सड़ण जे लाइ तयारु आहियां घबराया नथी पर हिकिड़ी मुंहिंजी वसियत अथई उन ते ज़रूरु अमल कजां बानी चवण लॻी ओ फिरौन जे तेल में तूं असांखे साड़े थो जलाए थो मुंहिंजा हॾा मुंहिंजी खाक ऐं मुंहिंजी न्याणियुनि जी खाक गॾु कंहिं मख़सूस ज़मीन में दफ़न करे छॾिजां फिरौन चयसि त ज़रूरु इहो मां तुंहिंजो वाइदो पूरो कंदुमि जॾहिं उन बानीअ खे बि उछलायो वियो उहा बि सड़ी खाक थी वई फिरौन उन्हनि सभिनी जा खाक कढी हॾा कढी के ज़मीन में दफ़न कराए छॾिया जॾहिं मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते पोइ वञे सिदरतुल जॾहिं मेराज ते पोइ वञे बैतुल मुक़द्दस पातो त मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील खे फरमायो जिब्रील कर ख़बर इहा कहिड़ी जाइ आहे जाते दुनिया में मूंखे जन्नत जी खुशबू अची रही आहे
करीम रब्बा न को जो सलाहकार न को मशीरा बेनियाज़ा जे कॾहिं ॼण ते अचे त कंहिंखां कोन पुछंदो आहे खाली झोल भरे छॾींदो आहे तूं अलाह बेपरवाह जेकॾहिं फसण ते अचे त कंहिंखां कोन पुछंदो आहे केतिरनि जा मालिक पहिरियों फ़क़ीर बणाए छॾींदो आहे उहा ॾाढी रब जी ज़ात हर वक़्तु उन जे दर ते तौबा कजे हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी रस्ते ॾेई वञे पोइ हिकिड़े जबल जे मथां हिकिड़ो चमकंदड़ हसीन पत्थर उनखे नज़र आयो पत्थर जे मथां अची चई या इलाहुल आलमीन केॾो त हिनखे ख़ूबसूरत ठाहियो अथई केॾो त सुहिणो पत्थर आहे अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त मुंहिंजा प्यारा नबी ईसा इन पत्थर खे तूं ॿाहिरि थो ॾिसे त सुहिणो आहे पर मां रब जो हुकुम कई जेका तोखे लठ हथ में आहे या इन पत्थर खे हण जेॾी महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी उन पत्थर खे लठ हणी त पत्थर पट कर थी पियो ईसा अलैहिस्सलाम शापो ॾिसे त हिकिड़ो क़ुरान आहे हिकिड़ो शख़्स आहे जेको उन पत्थर जे अंदरि बंदि पत्थर जे अंदरि इबादत करे रहियो आहे उनखां पुछई त ओ फलाणा को शख़्स ॾे ख़बर तूं हिते छा थो करे थी मां साईं त अलाह जी इबादत थो कयां चईंसि त पोइ तुंहिंजो रोज़ी रोज़ तूं काॾो आणींदो आहे कीअं खाईंदो पीअंदो आहे चई साईं उहो अलाह आहे जेको बंदि थियल पत्थर में मूंखे ॾियारे सघे थो त उनखे रोज़ी ऐं रिज़्क़ ॾियण में कहिड़ी ॾुखियाई लॻंदी चई भला ॾे ख़बर हिन पत्थर जे अंदरि तोखे घणा साल थिया आहिनि चई ओ अलाह जा नबी जेकॾहिं सालनि जी ॻाल्हि थो करे त मूंखे 400 साल हिन पत्थर में इबादत कंदे गुज़रिया आहिनि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां सुभान अल्लाह निकिरी वई चई या इलाहुल आलमीन हेॾी इबादत केरु कंदो केरु करे सघंदो अल्लाह ताला फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नबी ईसा अलैहिस्सलाम जेको तोखां पोइ नबी आख़िर ज़मान हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो जेको तोखां पोइ नबी ईंदो मां उन जी उम्मत खे हिकिड़ी अहिड़ी रात अदा कंदुमि जो उहा हिकिड़ी राति मूं रब करीम जी इबादत कंदा त इन खां ज़्यादा उन्हनि खे सवाब अदा करे छॾींदुमि हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुकुम कयो या इलाहुल आलमीन उहा कहिड़ी रात आहे अल्लाह ताला फरमाया उहा 15 शोबान जी रात मां पंहिंजे महबूब जी उम्मत खे अता कंदुमि उहा 15 शोबान जी रात जेका तव्हां असांखे नसीब थी आहे हिन रात में जेको थी सघे अल्लाह जी तरफ़ से राज़ी न्याज़ी कयूं इबादत कयूं रुठल रब खे राज़ी कयूं ज़िंदगीअ ते को भरोसो कोन्हे को मुंहिंजा दोस्तो ख़बर नाहे कंहिंजी ज़िंदगी केतिरी आहे ॿी मथी 15 असांखे नसीब थिए लाइ कोन थी पर अल्लाह सुभाणे व तआला जी तरफ़ खां तव्हां असांखे मौक़ो मिलियो आहे इनाम मिलियो आहे इन मौक़े मां तव्हां असां फ़ाइदो वठूं
ही त बदकारा ही त गुनाहगारा इनके त असां शहर मां कढी छॾियोसीं ही त एॾो गुनाहगार हो जो हिन जूं गुनाह असांखे पसंदि न पिया अचनि हिन जूं आदतूं असांखे पसंदि न पियूं अचनि हिनखे असां पंहिंजे शहर मां ई कढी छॾियोसीं तूं वरी कीअं थो चई त ही अलाह जो दोस्त आहे मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो या इलाहुल आलमीन माण्हू हीअ ॿी ॻाल्हि था कनि छा राज़ आहे अल्लाह ताला फरमायो मूसा जेका ॻाल्हि माण्हू था कनि इहा बि सची आहे बराबर ही गुनाहगार हो ही इब्तिदार हो ही खतादार हो या इलाहुल आलमीन पोइ तुंहिंजो दोस्त कीअं थियो अल्लाह ताला फरमायो ओ मूसा जॾहिं हिनखे माण्हू जंग में छॾे विया हिन जे क़रीब मौत जॾहिं आयो मौत हिन जे वेझो आयो ते सॼे पासे ॾिसण लॻो त हिनखे केरु नज़र न आयो ही खॿे पासे ॾिसण लॻो हिनखे केरु नज़र न आयो चारई तरफ़ हिन नज़र टोड़ाई हिनखे केरु नज़र न आयो मूसा जॾहिं आसमान जे अखियूं करे मुंहिंजे निहारी ओ मूसा जॾहिं हिन मूंॾे निहारियो त मां रब जी गैरत गवारा न कयो जो हिनखे मां बख़्शे छॾियां ओ मूसा जॾहिं हिनखे कंहिं बि पंहिंजो न कयो हिन मुंहिंजे तरफ़ नज़र उथारी मां चयुमि त हिन जो केरु बि कोन्हे को जॾहिं मां बि हिनखे न माफ़ कंदुमि त भला ही ॿियो कंहिंजे दरवाज़े ते वेंदो ओ मूसा हिन जा गुनाह धोई हिनखे दोस्त बनाए छॾियुमि तूं रब करीम रब ईअं थोरी चवंदो आहे तूं हे करे मां हे करे ॾियां त बख़्शे हे न बख़्शींदोमांइ न कॾहिं बि अलाह जी रहमत तमामु घणी कुशादी आहे रब हिसाब न कंदो आहे भलारी रात आहे हिन रात में नफ़ल पढ़जनि बरकातूं कर नफ़ल जे करे ऐं अगम शरीफ़ खां पोइ 3 भेरा कुल अल्लाह पढ़जे 2 रकातूं ईअं था कजनि सलाम वराए जेकर यासीन शरीफ़ अचेसि थी त उहा पढ़े जेकर यासीन नथी अचेसि त 21 दफ़ा कुल अल्लाह